जो आवाज़, हिक सिंध हिक सकाफ़त। अच्छा पर हाणे हलूं था कोटड़ी जी तरफ़। ॾिसूं था कोटड़ी में SS न्यूज़ ऐं सिंध सार अख़बार जी सॾ ते हिक सिंध हिक सकाफ़त जे हवाले सां मुस्लिम टाउन जे ख़ानगी फातिमा एक्सीलेंस पब्लिक स्कूल में सकाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि समेत वालिदैन वॾे अंग में शिरकत कई आहे। उन हवाले सां ॾिसूं था इरफान अली मल्हा जी ही रिपोर्ट। कोटड़ी साइड के मुस्लिम टाउन वाले इलाके में खानगी फातिमा एक्सीलेंस पब्लिक स्कूल में SS न्यूज़ तरफा हिक सिंध हिक सकाफ़त के उनवान हेठ सकाफ़ती तक़रीब कोठाई वई। तक़रीब में उस्तादनि, शागिर्दनि, शागिर्दाणियुनि ऐं वालिदैन वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में ॿारनि मुख़्तलिफ़ टेबलोस पेश कया। उन मौके ते तक़रीब में मौजूद उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त आज की तकरीब के हवाले से जैसे आपने मेरे बच्चों के टैबलोस देखे हैं, मेरे बच्चों की परफॉर्मेंस देखी है, माशाल्लाह बहुत अच्छे तरीके से बच्चों ने परफॉर्म किया है। बहुत अच्छे टैबलो और सिंध के कल्चर को शो किया है और हर टैबलो में सिंध का कल्चर जो है वो नज़र आया है। फातिमा स्कूल ऑफ एक्सीलेंस में मुस्लिम टाउन में तमाम बेहतरीन नमूने तकरीब थी। सकाफ़ती ॿारनि पंहिंजी सकाफ़त खे उजागर कयो। हर क़ौम जो ॿार आहे जंहिं हिन सकाफ़ती रंगनि में पार्टिसिपेट कयो ऐं परफॉर्मेंसिस कयूं। मां इंतज़ामिया जो शुक्रगुज़ार आहियां ऐं उन्हनि खे जस थो ॾियां जिन्हनि एॾी महिनत कई ऐं मां SS न्यूज़ जो बि शुक्रगुज़ार आहियां जिन्हनि हिन प्रोग्राम खे माना कवरेज बि ॾिनी। हर साल में असांजो कल्चर डे मल्हायो वेंदो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त असां कल्चर डे में ईंदा आहियूं, हुते मौजूदु थींदा आहियूं। असांखे ॾाढी ख़ुशी आहे। हर साल ईअं ई असांजो कल्चर डे सिंधी सकाफ़त आहे। असां हमेशह हिनखे मल्हाईंदासीं जो कि असांजी पहचान आहे। असां सिंध जी पहचान सिंध मां हूंदी आहे। तंहिंजे लाइ एतिरो आहे त असां हर साल पंहिंजो फंक्शन मल्हाईंदासीं। हर साल असां हिनखे ख़ुशीअ सां मल्हाईंदासीं। न बलोची, न पंजाबी, न छा केर बि न, इनमें फ़र्क़ु को बि कंदो। ऐं अॼु के प्रोग्राम में माशाल्लाह सभी ॿार ख़ुशि आहिनि, इंजॉय करनि पिया ऐं मैडम भी ज़्यादा इंजॉय करे भी। तव्हां भी इंजॉय कंदा हूंदो। और यानी कि जो सिंध हमारी वो जान है, हम उस पर जान कुर्बान कर सकते हैं। आज मैं बहुत ज़्यादा खुश हूँ कि आज हमारा सिंधियों का दिन है, कल्चर डे है। हमें बहुत मज़ा आ रहा है, हम बहुत इंजॉय करें और काफ़ी यानी कि खुशी से ये दिन आता है बहुत ज़्यादा, क्योंकि ये हमारा सिंध है, हम सब एक हैं। जीअं त तव्हां स्कूली शागिर्दनि, शागिर्दाणियुनि, उस्तादनि जी ॻाल्हि ॿुधी, हुननि जो इहो ई चवणु आहे त कल्चर डे 3 दिसंबर SS न्यूज़ तरफा हिक सिंध हिक सकाफ़त जे उनवान हेठ भरपूर तरीक़े सां मल्हाईंदासीं। कैमरा टीम सां गॾु इरफान अली मला, SS न्यूज़ कोटड़ी। ऐं नाज़रीन, सिंध जे ॿियनि शहरनि जीअं वाही पांधीअ में बि हिक सिंध हिक सकाफ़त जे हवाले सां प्रेस क्लब में शानदार प्रोग्राम ऐं सकाफ़ती रैली कढी वई आहे, जंहिंमें सियासी, समाजी अॻवाननि, शागिर्दनि, शहरियुनि समेत UC चेयरमैन ऐं ज़िले काउंसिल मेंबर पिणु शिरकत कई आहे। उन मौक़े ते तक़रीब में मौजूदु माण्हुनि SS न्यूज़ जे रिपोर्टर ग़ुलाम नबी गुल सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। सकाफ़त असांजी काफ़ी सदियुनि खां वठी पुराणी आहे। असां हिकिड़ो भरपूर हे जेको प्रोग्राम मल्हायो आहे सिंधी सकाफ़त, अजरख, टोपी जेको सखावत आहे, इंशाअल्लाह ताला असां हर साल वञा ऐं हीअ ॾियारो ईद जे मिसाल वांगुरु पाए ऐं मल्हाईंदा रहंदासीं। ईअं सम्झो त असांजी क़ौमी ईद आहे। असां तमामु ख़ुशनसीब आहियूं ऐं तव्हां दोस्तनि जी तवसत सां हीअ जेके प्रोग्राम अरेंज थियनि पिया, हीअ असांजो दुनिया में पैगाम वञे पियो त असीं सिंधी क़ौम तहज़ीब याफ़्ता क़ौम आहियूं। 5000 साल खां बि ईअं सम्झो त असांजी 5000 साल पुराणी तहज़ीब आहे। असीं उन सकाफ़त खे उजागर कंदा पिया अचूं ऐं इहो ई वचन वरजाईंदासीं त इंशाअल्लाह असां पंहिंजी सकाफ़त खे उजागर कंदा रहंदासीं। सॼी दुनिया थी ॾिसे, ईअं न जो हिते रुगो हिकु दादू ज़िलो पर सॼी दुनिया थी ॾिसे प्रोग्राम
वॾी वॾी दोस्तनि जी वॾी प्रेस क्लब जी इन्हनि जी वॾी महिरबानी। सकाफ़त जो ॾियारो अॼु मल्हायूं पिया भरपूर नमूने सां। सो इंतिहाई तमामु घणी ख़ुशी आहे। ईद जो ॾियारो जीअं महसूसु थिए थो। सो असांखे फ़ख़ुरु आहे असां सिंधी क़ौम आहियूं, पंहिंजे टोपी अजरक सां प्यारु कंदड़ क़ौम आहियूं। सो असां पंहिंजे उताकनि सां, पंहिंजे मच कचारियुनि सां, पंहिंजे माण्हुनि सां प्यारु कंदड़ क़ौम आहियूं। सो असांजी सकाफ़त इहा ई आहे, जो असांजी सुञाणप इहा ई आहे, जो असांजो मोहन जो दड़ो असांजी सुञाणप काड़ी आहे। असांजो जेको टोपी अजरक आहे उहो असां किथे बि वञूं था, दुनिया जे किथे लेवल ते वञूं था त असांखे टोपी अजरक पहिरियों हूंदो त आम माण्हू सम्झी सघे थो त हीउ सिंध जो माण्हू आहे, सिंध मां आयल आहे। सॼी दुनिया में जेके बि असांजा सिंधी रहनि था उन्हनि खे मुबारकबाद हुजे। असांजो कल्चर डे में इहो ई आहे त टोपी अजरक या मच कचरियूं असांजी सिंधी जी सकाफ़त आहे। नाज़रीन, नवाबशाह में हक़ सूफ़ीज़म वर्ल्ड जे चेयरमैन फ़कीर GM मस्त परवाज़ी पारां हर साल जीअं हिन साल बि SS न्यूज़ जे सरवाण साजिद हुसैन सोलंकीअ जे सॾ ते शानदार रैली कढी वई। रैलीअ में मौजूदु सूफ़ी फ़कीरनि पेरनि में छेरूं ॿधी गेड़ो वेसन ऐं दोहलनि ते रक़्स कयो। उन हवाले सां ॾिसूं था नवाबशाह मां ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद जी ही रिपोर्ट। SS न्यूज़ ऐं सिंध सार अख़बार पारां हिकु सिंध हिकु सकाफ़त जे ऐलान खां पोइ 3 डिसंबर ते नवाबशाह प्रेस क्लब पारां मेलो सजी वियो आहे। लखनि जी तादाद में, सवनि जी तादाद, हज़ारनि जी तादाद में माण्हू सिंधी टोपी अजरक पाए जेके हिते रक़्स करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयो, उन्हनि जो छा चवणु आहे। सिंध अॼु ईद जे ॾियारे जे ख़ुशी सां मल्हाई वेंदी वञे पई। सभु सिंधी ॿाहिरि पूरी दुनिया में रहंदड़ पूरी काइनात खे असीं इन ईद ॾियारे जूं मुबारकूं चऊं था। सिंध धरती जो ॾियारो आहे, असां सूफ़ियुनि जो ॾियारो आहे। सम्झो कि हीअ धरती जेका आहे सूफ़ियुनि जी धरती आहे। सिंध जी पैगाम ई अमन मोहबत प्यार ऐं भाईचारे जी आहे। उहे पैगाम सूफ़ियुनि जी आहे। हीअ धरती सूफ़ियुनि जा सभिनी खे लख लख मुबारक हुजनि। तमामु बहितरीनु अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे ऐं हिनखे तव्हां एकता जो ॾींहुं आहे। हिनखे तमामु बहितरीनु माना ख़ुशी सां मिलाइणु खपे ऐं हर सिंधी खे माना हिते सबूत ॾियणु खपे। माना पंहिंजे सिंध जो माना हिसाब सां ऐं ॿाहिरि निकिरणु खपे। सिंध अमन ऐं अमन जी ऐं निवड़त ऐं बाच जी धरती आहे ऐं उहा सिंध आहे जंहिं सिंध वासियुनि खे त पालियो आहे, पर पूरे केतिरनि मुल्कनि खे हिन सिंध पालियो आहे ऐं पालींदो रहंदो। ऐं बाबुल इस्लाम जो दर्जो बि हिन सिंध खे मिलियल आहे। ऐं सरकार हुसैन पाक सिंध तरफ़ मोह करे गिरेबान जा बटण खोले चवंदा त मूंखे सिंध तरफ़ां ख़ुशबू अचे थी। ऐं अहिड़ो ई पैगाम असांखे हज़ूर पाक जिन जे तरफ़ां मिलियल आहे त सिंध मां मूंखे ख़ुशबू अचे थी। ऐं सिंध वासियुनि सभिनी खे असीं सिंध जे हिन ॾियारे जी मुबारकबाद चऊं था। तोलाए हाज़िर आ मुंहिंजी जान सिंध अमा, तोलाए हाज़िर आ मुंहिंजी जान। वक़्तु ॾुखियो जे तो ते ईंदो, देर न पोए ते पंहिंजो हटंदो, सिर बि कबो कुर्बान सिंध अमा, तोलाए हाज़िर आ मुंहिंजी जान। जी तव्हां सूफ़ियुनि जूं ऐं हिते आयल महिमान जो ॻाल्हि बि थो न चवणु त जेका सिंध जी सकाफ़त हज़ारों साल पुराणी आहे ऐं हिन ॾींहं खे असां ईद वांगुरु ॾींहुं भॼंदा आहियूं। सिंध जेका आहे असां सिंधी टोपी अजरक पाए ऐं पंहिंजे सिंधियुनि जो शान जेको आहे मथे कंदा आहियूं। असांजी सकाफ़त मल्हाइण जो मक़सदु इहो आहे त जीअं पूरी दुनिया खे ख़बर पए त सिंधियुनि जी टोपी अजरक सकाफ़त आहे। कैमरामैन वहीद खोसे सां गॾु तालिब हुसैन, SS न्यूज़ नवाबशाह। नाज़रीन, कराची में SS न्यूज़ ऐं रोज़ाने सिंध सार अख़बार जे सॾ ते हिकु सिंध हिकु सकाफ़त जे उनवान हेठि प्रेस क्लब पारां सकाफ़ती प्रोग्राम मल्हायो वियो, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था कराची मां नबी बख्श केली जी हिन रिपोर्ट में। सिंध सदाई रहंदी, सिंध सदाई रहंदी, सिंध सदाई रहंदी, बहरान सदा आबाद ॾिसां, ही सिंध सदा आबाद ॾिसां, धरतीअ जी ॿुधो सदा ओ मुंहिंजा मारवाड़ा। SS न्यूज़ मीडिया ग्रुप पारां हिकु सिंध हिकु सकाफ़त जे स्लोगन हेठि सकाफ़ती ॾियारो मल्हाइण वारे ऐलान खां पोइ सिंध जे झर जंग में सकाफ़ती रंगनि सां रंगजी वई। कराची जे नादर बाईपास भरिसां ओलह प्रेस क्लब पारां सकाफ़ती ॾियारो सिंध सां मोहबत जे उनवान हेठि शानदार प्रोग्राम मुनक़द कयो वियो। प्रोग्राम जी शुरूआत में ओलह प्रेस क्लब जे सदर असगर पातणी, जनरल सेक्रेटरी अब्दुल अली मेमून, नज़ीर बहार वधियो, गुलाम मुर्ज़ा किरियो, अब्दुल वहाब पहोड़, इमदाद रिगारी, गुलाम मुस्तफ़ा पातणी समेत ॿियनि दोस्तनि जी अॻवानी में प्रेस क्लब खां
मोखी जी मज़ार ताईं रैली कढी, मज़ार ते चादर चाढ़े कई। तकरीब में सियासी समाजी अगवाननि, अदीब दानिशवरनि, कलम धड़ियनि, सीनियर सहाफ़ी मोहम्मद यूनुस महर, कॉम्पस अगवान रमज़ान बुलेदी, सारंग लतीफ़ महर, कमर नवाब कांदड़ो, बशीर अहमद संजरानी, समाजी अगवान सैयद अहमद शाह काज़मी, सैयद अकबर शाह काज़मी, माजिद सम्मो, मज़लूम फाउंडेशन चेयरमैन माशूक अली मंगी, शाहिद अब्बासी, इरफान देशी, इमरान जोयो, निहाल खान अब्बासी, अली गुलाम बमरो, मोहम्मद सचल वधियो, एजाज चांडियो, बाला शाहणी, डिप्टी डायरेक्टर KMC डॉक्टर शफीक अहमद गोरी, DM खासकेली, नियाज़ खासकेली समेत इलाइक़े जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते तकरीब खे ख़िताब कंदे अगवाननि चयो त सिंध पंहिंजी तारीख़ी हैसियत रखंदड़ आहे। असां सकाफ़ती ॾियारो मल्हाए दुनिया खे उहो पैगाम था ॾियूं त सिंध अमन ऐं प्यार जी धरती आहे ऐं हिन धरतीअ ते रहंदड़ माण्हुनि बि प्यार ॾींदड़ आहिनि। सिंधू सिर्फ़ु जेका तहज़ीब आहे उहा टोपी अजरक न आहे, उनजो निमा कोन्हे। सिंधू हिकिड़ी वॾी तहज़ीब आहे जेका सदियुनि जी जदोजहद जी तहज़ीब आहे, जंहिंजो हिकिड़ो सोच आहे, जंहिंजो हिकिड़ो नज़रियो आहे ऐं जंहिंजी हिकिड़ी रहणी करणी आहे, जेको हिकिड़ो इंसानी रवैयनि खे जनमु ॾिए थो। सिंधू तहज़ीब जा माण्हू जेके आहिनि से उन्हनि सॼी दुनिया खे पैगाम ॾिनो हो त असांखे हथियार न घुरिजे, ऐं पोइ मुअनि जे दड़े जे माण्हुनि हथियार ठाहिण ख़तमु करे छॾिया त 2000 साल सिंधू तहज़ीब में का बि जंग न थी। ऐं सिंधू तहज़ीब जे माण्हुनि इहो तय करे छॾियो त असांखे इल्मु दानिश तरफ़ वञिणो आहे। त सिंधू तहज़ीब जे माण्हुनि तमामु वॾियूं रवायतूं जोड़ियूं ऐं तमामु वॾियूं जेके आहिनि से इजादूं कयूं। हीअ असां सिंधियुनि जो हिकु ख़ुशी आहे ऐं ईद जो ॾींहुं आहे ऐं हज़ारे साल असांजी सिंधी सखाफ़त जेकी आहे हथियार न पाक मुआशिरो हिन धरतीअ ते हिन असां सिंधियुनि ॾिनो आहे। प्यार मोहबत अमन तव्हांखे हर शइ मिलंदी, हथियार कोन मिलंदो। बाक़ी अजरक उन्हनि ते गुल फुल असीं सभिनी खे इहो मैसेज ॾींदासीं त हीअ धरती जेको प्यार कंदड़ ऐं मोहबत कंदड़ आहे, धरती आहे वारसर हिन सां मोहबत कंदड़। ओला प्रेस क्लब जी पूरी टीम खे जिन अॼु सकाफ़त जी ॾियारे खे ईद जो ॾियारो सम्झी करे मल्हायो। असां सम्झूं था त असां सिंधी क़ौम जे लाइ ही सकाफ़त जो ॾियारो ईद खां घटि कोन्हे ऐं हर हिकु गैरतमंद सिंधी खे ही ॾियारो ईद जीअं मल्हाइणु घुरिजे। अहिड़े तरीक़े जो तक़रीबूं जेके थियनि पियूं उहे हमेशह सॼी सिंध में थियनि पियूं, पर ख़ासि तौर कराचीअ में जेके उन्हनि जी अहमियत तमामु वधीक आहे ऐं उनजो ओला प्रेस क्लब जा दोस्त जेको हर साल अहिड़ो प्रोग्राम रंग रचाइनि था, मन मचाइनि था, तंहिंजे करे अॼु असां तमामु घणो ख़ुशि आहियूं। फनकार ज़ख्मी उर्स ऐं फनकार शहज़ादो ॿोॾो सकाफ़ती कलाम ॻाए अवाम खे झूमण ते मजबूर करे छॾियो। प्रोग्राम में आयल महिमाननि खे सिंधी सकाफ़त टोपी ऐं अजरकनि जा तोहफ़ा ॾिना विया। कैमरामैन टीम सां गॾु निवेश कासकेली, SS न्यूज़ कराची। SS न्यूज़ जो आवाज़, हिकु सिंध हिकु सकाफ़त।